जी नाज़रीन मल जे तारीख़ जे सब खां वॾे एज़ाज़ शेर सिंध जा तारीख़ी रांदि जा मुक़ाबला अॼु हैदराबाद डिवीज़न जो मुक़ाबलो कोटड़ी जे मलिक सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स कोटड़ी में थी रहियो आहे। मुक़ाबले शुरू थियण खां अॻु में वॾे पैमाने ते कोटड़ी में जे हिन ग्राउंड में माण्हुनि जो आमद जो सिलसिलो जारी आहे। वॾी तइदाद में माण्हू सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां शुरू कयल हिन मलाखड़े वारे सिलसिले में सिंध जी हिन क़ौमी रांदि में दिलचस्पी जो अंदाज़ो हिन मां लॻाए सघिजे थो त जॾहिं हिन वक़्तु अञा ताईं मुक़ाबला शुरू न थिया आहिनि उनखां अॻु में हिन सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में वॾी तइदाद में माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। न सिर्फ़ु एसिताईं पर सिंध टीवी न्यूज़ नेटवर्क तरफ़ां शुरू कयल घोटकी ऐं जेकबाबाद वारे मुक़ाबलनि खां पोइ माण्हुनि ऐं ॿारनि में हिन जी दिलचस्पी जो अंदाज़ो हिन मां लॻाए सघिजे थो त वॾी तइदाद में हिन मलिक सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में मर्दनि जवाननि खां अलावा ॿारनि जी वॾी तइदाद दिलचस्पी सां हिन मुक़ाबले खे ॾिसण लाइ हिन हैदराबाद डिवीज़न जे तारीख़ी मुक़ाबले खे ॾिसण लाइ पुन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में अची चुकी आहे। वॾी तइदाद में माण्हुनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं त अञा मुक़ाबलनि में कुझु देरि आहे पर माण्हुनि जी दिलचस्पी जो अंदाज़ो हिन में लॻाए सघिजे थो त माण्हू वॾी तइदाद में स्पोर्ट्स हिन मलिक असद सिकंदर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में पहुची रहिया आहिनि। न सिर्फ़ु मर्द पर वॾे पैमाने ते सिंधी टोपियूं अजरकूं पाए माण्हू हिन क़ौमी रांदि खे असांजी सिंध जी खे ॾिसण लाइ हिन मुक़ाबलनि खे ॾिसण लाइ हिन हैदराबाद डिवीज़न जे जंहिंमें हैदराबाद डिवीज़न जा 7 खां वधीक दिदला टंडोलायार बदीन ठठो जामशोरो दादू पुण शामिल आहे जेके हिन मुक़ाबलनि में उनजा पहलवान वठी रहिया आहिनि। माण्हुनि जी वॾी तइदाद जो सिलसिलो जारी आहे। जी।